अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल मुहद्दिल मुहज्जलिन हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व कूनू मअस सादिक़ीन सल्लल्लाहु मौलाना इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बच्चों के ईद मुबारक अल्लाह करीम तमाम के जिंदगी में हमेशा खुश हो, दुनिया में खुश हो, आखिरत में खुश हो नसीब। अल्लाह तमाम के करे तो रखियो सदाई गुलाब जे गुलन वांगुरु खुशबूदार अल्लाह ने पाक कलाम जा सिर्फ चंद लफ्ज़ मुतवल्ली सामो तिलावत किया है। इन्हें मुबारक लफ्ज़न के अंदर अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाया व कूनू मअस सादिक़ीन ऐ सच्चन सां गॾु हुजो, सच्चन सां गॾु हुजो, सच्चन सां गॾु रहो। तव्हांजी संगत, तव्हांजी सोबत, तव्हांजी रिहाण, तव्हांजी जिंदगी जो साथ हुजे त सच्चन। इंसान जीअंदो आहे त ज़रूर माण्हू जो ॿियनि माण्हुनि सां लॻ लाॻापो रहे थो। ज़िंदगी में सुठनि माण्हुनि सां बि वास्तो पवंदो आहे, मिठनि माण्हुनि सां बि वास्तो पवंदो आहे, सचनि सां बि वास्तो पवंदो आहे, कूड़नि सां बि वास्तो पवंदो आहे। तव्हां घर खां निकिरंदव कमकार जे लाइ, वापार जे लाइ, तिजारत जे लाइ, ख़रीद फ़रोख्त जे लाइ, घर जो सीधो वकर वग़ैरह वठण जे लाइ निकिरंदो, शाम जो मोटंदो त तव्हांखे 100 माण्हुनि सां मुलाक़ात थींदी, 100 माण्हुनि सां तव्हांजो वास्तो पवंदो। क़ुरान फरमाए थो त तव्हां सचनि सां गॾु, अगर तव्हांजो वास्तो ॿियनि माण्हुनि सां पवे कमकार जे लिहाज़ सां त भली दुनिया जी लेती लेती कारोबार कयो, पर जेका यारी रखो, ताल्लुक जोड़ियो, मोहब्बत रखो, मेल मेलाप रखो, संगत रखो, सा सचो।
समझो था कूनू मअसादिकीन माना गॾु हुजण हीअं तव्हां गॾु वेठा आहियो ॾिसो न सॼी दुनिया में हींअर कोरोना जो मसइलो पियो थो हले चवनि था त हिक ॿिए खां जुदा थी वियो वेझो न वियो छो त हिकिड़े में जेकॾहिं कोरोना जी वायरस हूंदी त उहा ॿिए में मुंतकिल थींदी कोरोना हिकिड़ो मर्ज़ आहे बीमारी आहे हिकिड़ी बीमारी जी वायरस आहे उहा कंहिंसां गॾु वेहण मईयत में उहा बीमारी जी वायरस हिकिड़े मां ॿिए में मुंतकिल थिए थी जेको शर आहे जेका बुराई आहे उहा मुंतकिल थिए थी त पोइ ख़ैर चङाई भलाई हिक ॿिए मां ॿिए में कीअं न मुंतकिल थी सॼी दुनिया जा डॉक्टर था चवनि तव्हां फोन ते ॻाल्हायो न कंहिंसां फोन ते त हुन में आवाज़ थो अचे त हिक ॿिए खां परे परे रहो जुदा जुदा रहो कंहिंसां हथ में मिलायो जे हथ मिलायो था त 20 सेकंड हुन हथनि खे धो मतां इहो हथ लॻो आहे इहो जरासीम तव्हां ॾे न अची वञनि भई जेकॾहिं बीमारी जा जरासीम हिकिड़े मां ॿिए में मुंतकिल थी सघनि था त रूहानियत वारो फैज़ वारो भलाई वारो चङाई वारो असर हिक ॿिए मां ॿिए में मुंतकिल कीअं बुराई हिकिड़े मां ॿिए में फैलिजी सघे थी त चङाई हिकिड़े मां ॿिए में छो न फैलबी बस इहो ई नुक़्तो आहे जेको क़ुर बयान फरमायो हुजो सचनि सां गॾु वेहो सचनि सां यारी रखो सचनि सां मोहब्बत रखो सचनि सां संगत रखो सचनि सां उन्हनि जे सचनि जी सचाई जेका आहे न जीअं कोरोना वायरस हिक ॿिए में मुंतकिल थी थिए तीअं सचनि जी सचाई बि हिक ॿिए में मुंतकिल इन जो तव्हां तजुर्बो करे ॾिसो पहिरियों आचर हिते हर महीने जलसो थिए थो तव्हां हिते कलाक ॿ कलाक 2.5 कलाक मजलिस में वेहो था कुला कुलन में फकीरन सां गॾु अल्लाह जे घर में मां तव्हां खां कसम सां थो पुछां कसम सां मूंखे जवाबु ॾियो हितो मोटी वञण खां पोइ तव्हां में तब्दीली अचे थी या न फर्क़ु अचे थो तव्हां में नेकाई चङाई दीनदारी जा असरात पैदा थियनि जे कोरोना चवनि था त पंहिंजो को खंघे निछ अचे उन खां 6 फुट परते हुजो मतां इहे जरासीम तव्हां ॾे अची वञनि जेकॾहिं बीमारी जा जरासीम ॿिए में मुंतकिल थियनि था त नेकी जा भलाई जा चङाई जा ख़ैर जा अल्लाह जे ज़िक्र जा मोहब्बत ऐं मारिफत जा उहे असरात उहे जुज़ामी खे कीअं मुंतकिल सुभान अल्लाह ऐं जेकी फ़क़ीर हिते अचनि था ये 2-3 कलाक फ़क़ीर गॾिजी वेहनि था मोटी वञनि था त सॼो महीनो उन जा असरात सुभान अल्लाह अगर मईयत जो गॾु हुजण जो संगत जो असर न थिए त क़ुर हुकुम छो ॾी क़ुर हुकुम ॾिनो आहे कूनू मअसादिकीन तव्हां गॾु हुजो सचनि सां ये सच्चाई जा जेकी जुज़ा है न उहे तव्हां ॾे मुंतकिल थींदा
ऐं कोरोना नज़र कोन थो अचे तीअं नेकी जा असरात बि बज़ाहिर नज़र न ईंदा आहिनि पर हींअर जेको वेठा आहियो न तव्हां में मुंतकिल थियनि था मईयत जा असरात मुंतकिल थियनि था तव्हां मोटी वेंदो त तव्हां में महसूस थींदो त का शइ मुंहुं में अंदरि आई आहे मुंहुं में का तब्दीली आई आहे मां तो साॻियो हुयुसि पर मुंहुं में हीअ का तब्दीली आई आहे निमाज़ जो टाइम थींदो सभु कम छॾे भॼंदो निमाज़ में भई पहिरें आचर खां अॻु में तव्हां साॻा हुयो पहिरें आचर खां थी मोटिया आहियो हो त तव्हां में तब्दीली जेका आई आहे मालूम थियो इहे 2 कलाक जेके मजलिस में वेठो त का शइ तव्हांजे अंदर में आई आहे जंहिं तव्हां में तब्दीली सुभान अल्लाह सुभान अल्लाह वो इहा जेका तब्दीली आहे चङनि जे संगत जी चङनि जे साथ जी तब्दीली जेका आहे इहा तव्हांखे हिते बि महसूस थींदी इहा क़ब्र में बि तव्हांखे कमी ईंदी इहा क़यामत जे ॾियारे में बि तव्हांखे कमी ये जेका मईयत जो क़ुरान में लफ़्ज़ आहे कूनू मअस्सादिक़ीन चओ कूनू मअस्सादिक़ीन ये लफ़्ज़ तो थोड़ा याद करे छॾियो कूनू मअस्सादिक़ीन रब फरमाए हुजो गॾु सचनि जी संगत में सोबत में रिहाण में वेझड़ाई में वेहो उहे सचाई वारा जुज़ा तव्हां ॾे अचनि सुभान अल्लाह असां वटि जीअं नारंगियूं थींदियूं नारंगियूं ॿिया हूंदा आहिनि माल्टा ॿिया वरी संगतरा हूंदा आहिनि संगतरा बि नारंगियुनि वांगुरु हूंदा आहिनि हिकिड़ो बुज़ुर्ग पंहिंजी जमायत सां घोड़े ते सवार हुजे कोई जमायत गॾु हुजे अला अला कंदा ज़िक्र कंदा वञनि पिया बाज़ार खां लंघिया त हिकिड़ो गाबे ते रेढ़े ते संगतरा खपाए पियो संगतरा नारंगियूं मौसमियूं खपाए पियो उहो होको पियो ॾे अच्छे संगतरे उर्दू में माना सुठा संगतरा अच्छे संगतरे सुठा माल्टा सुठियूं मौसमियूं अच्छे संगतरे होको पियो ॾे बुज़ुर्ग जो ॿुधो त बुज़ुर्ग खे दिलि में ॻोड़ा खीर रुनो पुट वरी चयो छा थो चई वरी होको अच्छे संगतरे माण्हू चयोसीं उहो जो पंहिंजे फ्रूट जो होको थो ॾिए तव्हां छाजे लाइ करो पर मैं पुट ॿुधो त सही त चवे छा थो चए थो अच्छे संग तरे माना जेके सुठनि जे संग लॻा सुठनि सां गॾिजी पिया उहे तरी विया अलाह जा बाना हर शइ मजा इबरत ऐं सबक हासिल कंदा अच्छे संग तरे जेके सुठनि जे पुठियां लॻा इहे तरी विया जेके बुरनि जे पुठियां लॻंदा उहे ॿुॾी वेंदा जेके सुठनि जे पुठियां लॻंदा इहे तरी वेंदा सुभान अल्लाह इहा जेका संगत आहे न इन संगत जो नफ़ो हिते पाए हुते पाए हज़रत पीराने पीर महबूब सुभानी गौसे आज़म मुझे
मुझे मुर्शिद मुहियुद्दीन अब्दुल कादिर जीलानी पीरन जो पीर दस्तगीर साईं फरमाइनि था त जेको हिकिड़ो भेरो मुंहिंजी मजलिस में आयो भला जे मुंहिंजी मजलिस में न आयो मुंहिंजे दरवाज़ो जेको मुंहिंजे मदरसे जो दरवाज़ो आहे हिकिड़ो भेरो रुपए लंघी वियो मुझे मदरसे में जेको खूह आहे न उन खूह जो हिकिड़ो भेरो रुपए पानी पीते इन्हनि सभिनी जी क़यामत जे ॾियारे में मां सिफारिश करे पाण सां गॾाई जन्नत में हिकिड़ो भेरो मुंहिंजी सोबत में वेठो हिकिड़ो भेरो मुझे दरवाज़ो मदरसे जो जेको मन अब्बर बाब मदरसती मुझे मदरसे जो दरवाज़ो हीअं लंघियो उकिरियो या मुझे मदरसे जे खूह जो रुॻे पाणी नथो पीते तेसी जन्नत में न वेंदो चेसी इनखे पाण सां गॾु हज़रत शहंशाह बहाउद्दीन नक्शबंद बुखारी सिलसिले आलिया नक्शबंदिया जा इमाम बुखारा में मक़बरातियूं साईं जे दरबार ते हाज़िरी करे साईं फरमाइनि था त जे मुंहिंजे दरगाह जे लूण कणा चटिया लूण कणा मुंहिंजे दरगाह जी मानी न खाधई पर थोरो लूण रुपए चखियई क़यामत जे ॾियारे में तेसी जन्नत में न वेंदुसि जेकी जेसी इनखे पाण सां गॾु फरमाइनि था 40 कोहन ताईं मुंहिंजो पाड़ो आहे बुखारा में जिते मां रहियल आहियां न 40 कोह ओभर ओलह उत्तर ॾखिण 40 कोहन ताईं मुंहिंजो पाड़ो आहे जे पाण खे पूरायो 40 कोहन जे विच में पाड़े जो नंग सुञाणी पाण सां गॾाई जन्नत में वल्लज़ीन मअहू कूनू मअ सादिकीन जेरे त जेरे पर जे मरण खां पोइ बि उन्हनि जे पाड़े में मअ सादिकीन जो पाड़ो जेकॾहिं मरण खां पोइ नसीब थी वञे त इहो पाड़ो बि फ़ाइदो ॾियण वारो सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो सुभान अल्लाह इदफनु मौताकुम वस्त कौम सालिहीन पंहिंजे मैयतन खे सालिहन जे विच में पूरायो मरी वञे न त उनखे किथे पूरायो मसादिकीन कूनू मसादिकीन इदफनु मौताकुम वस्त कौम सालिहीन उहे सालिह उहे सादिक मरण खां पोइ बि उन्हनि जे विच में पाण खे दफ़न करायो साहबनि चयो या रसूल अल्लाह मरण खां पोइ त को अमल त माण्हू करे कोन थो सघे छा मरण खां पोइ कंहिं सालिह जे पाड़े में पाण खे पूराइजे त इन जो को फ़ाइदो थींदो छा पाण क़रीबन फरमायो त भला ॿुधायो जेकॾहिं दुनिया में तव्हां कंहिं चङे माण्हुनि जे पाड़े में हूंदो त फ़ाइदो थींदो या न भई तव्हांजे कंहिं सुठे माण्हू जे पाड़े में हूंदो त फ़ाइदो थींदो या न साहबनि जो ज़रूरु थींदो पाण फरमाए जेकॾहिं दुनिया में सुठनि माण्हुनि जे पाड़े मां फ़ाइदो थिए थो त ईअं मरण खां पोइ क़बर में बि जेकॾहिं सुठनि माण्हुनि जे पाड़े में पंहिंजी क़बर बणाईंदो त इहो पाड़ो उते बि फ़ाइदो ॾींदो सुभान अल्लाह ऐं जेकॾहिं उन्हनि सां रुॻे मुहबत रखो सचनि माण्हुनि सां मुहबत रखो उन्हनि सां दिलि जो ताल्लुक़ सचनि माण्हुनि सां रखो इहो दिलि वारो ताल्लुक़ बि क़यामत जे ॾियारे फ़ाइदो ॾींदो
ॾिसो कॾहिं कॾहिं माण्हू जी कंहिंसां दिलि लॻी पवंदी आहे, कंहिंसां दिलि लॻी पवंदी आहे, कंहिंसां मोहबत थी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हांजी कंहिं अलाह वारे सां, कंहिं सचे सां, कंहिं नेक सां दिल में को ज़रो मोहबत जो जुड़ी वञे त इहा मोहबत तव्हांजे लाइ छोटकारे जो सबबु। तव्हांखे हिकिड़ी अजीब हदीस ॿुधाए, होशियार वेठा आहियो, सुजाग वेठा आहियो, मूं ध्यानु कयो। ही हदीस आहे इमाम मालिक पंहिंजे मुवत्ता में इहा रिवायत आंदी आहे, ऐं इमाम इब्न हिब्बान पंहिंजे सहीह में इहा रिवायत आंदी आहे। हज़रत अबू इदरीस खोलानी इहो हिकिड़ो जलीलुल क़द्र ताबई थी गुज़रियो आहे। ताबई उनखे सॾिबो आहे जन असहाबनि जो दौर ॾिठो, असहाबनि जी ज़ियारत हुज़ूर जे दौर में कोन हुयो पर असहाबनि जे दौर में। हज़रत अबू इदरीस खोलानी चए थो त हिकिड़े भेरे दखलत मस्जिद दिमश्क मुल्क शाम जी जेका जामिया मस्जिद आहे, हिकिड़े ॾींहुं मां उन मस्जिद में आयुसि, मस्जिद में दाख़िल थियुसि। फैला फतन बुर्रात सनाया, हिकिड़ो जवान ॾिठुमि जंहिंजा हे अॻियां ॾंद उन्हनि में विथी हुई, अॻियनि ॾंदनि में विथी हुई। ऐं अजीब ॻाल्हि इहा आहे त मदीने वारे साईं जा जेके अॻियां ॾंद मुबारक हुया उहे मिलियल न हुया, थोरी विथी हुई। जेॾी महिल महबूब मुर्तदा हा न, ॾंद मुबारक ज़ाहिर थींदा, असां बि चवनि था त साईं जन जा उहे ॾंद मुबारक जेका विथी हूंदी ईअं लॻंदो ॼण नूर जूं खिड़कियूं। हज़रत अबू इदरीस खोलानी तो चवे त मां मस्जिद दिमश्क में आयुसि। फैला फतन बुर्राक सनाया, हिकिड़ो मर्द ॾिठुमि जेको उन जा अॻियनि ॾंदनि में थोरी विथी हुई, नूरानी चेहरो हुजे। वैदनास मअहू, माण्हू उन सां गॾु हुया। क़ुरान फरमाए थो त वल्लज़ीन मअहू कूनू मा सादिकीन, कूनू मा सादिकीन, सचनि सां गॾु हुजो। ऐं हिते आ त वैदनास मअहू, माण्हू उन सां गॾु हुया, उन सां माण्हू गॾु हुया। फैज़ख्तलफू फी शैइन अस्नदू इलैहि, जेकॾहिं माण्हू कंहिं ॻाल्हि में बहस पिया कनि त उन खां पुछनि पिया, जेको उहा ॻाल्हि करे हर को उनखे मञे। उनजी ॻाल्हि हर्फ़ आख़िर हुई। वसदरू अन रअयही, जेको उहा राय ॾिए पियो उन राय खे सभु को सचो सम्झी उनखे मञे पियो, तस्लीम करे पियो। फसालतु अन्हु, मूं पुछा कई त इहो माण्हू केरु आहे? उथे थो त माण्हू हुनजे पुठियूं आहिनि, वेहे थो त माण्हू हुन सां गॾु था वेहनि। माण्हू हिन सां गॾु था उथनि वेहनि। जेका ॻाल्हि थो करे त माण्हू कन ॾेई ॿुधनि था, जेका ॻाल्हि चवे थो त माण्हू मञनि था। इहो माण्हू केरु आहे? फ़क़ीर हाज़ा मुआज़ इब्न जबल, चयूं त तोखे ख़बर न आहे, नथो सुञाणे इहो केरु आहे? इहो मदीने वारे साईं जो असहाबी मुआज़ बिन जबल, मुआज़ बिन जबल, जेको हुज़ूर जन सां घणो गॾु रहियो। ऐं इहो ख़ुशनसीब माण्हू आहे जंहिंखे हिकिड़े भेरे हुज़ूर जन खच्चर ते सवार थिया त अॻियूं साईं जन हुया, पुठियूं हज़रत मुआज़ खे ॿिए लहवान सां गॾु सवार। इहो केॾो न बख़्त वारो हूंदो, हुज़ूर जन सां गॾु ॿेल चढ़ियो हूंदो त इन जो बदन मदीने वारे साईं जे बदन सां
वारो माण्हू आहे मूंखे ॿुधायूं त इहो जंहिंजी माण्हू हेॾी इज़त एतिराम कनि था पिया इहो आम माण्हू न आहे मदीने वारे साईं जो सहाबी आहे केरु मुआज़ बिन जबल को अबू इदरीस खोलानी तो चए तो ओॾी महिल रश लॻी पई हुजे मुंहिंजी दिलि चाहियो त इन सां मिलां इन सां गॾिजी वेहां मां सादिकी इन सां गॾु वेहां ओॾी महिल रश हुई फलमा कान मिनल ग़द हजरत जॾहिं ॿियो ॾींहुं थियो त मां सवेल साजुर आयुसि त जीअं रश खां अॻु में पहुचां त इन मुआज़ बिन जबल सां के घड़ियूं गॾिजी विया सुभान अल्लाह ॾिसो न क़ुरान फरमायो त सचल सां गॾु हुजो त वरी उन ते उम्मत जे अकाबिर अमल कीअं करे ॾेखारियो जॾहिं मां सवेल आयुसि त इन सां गॾिजी वेहां ऐं इन जूं ॻाल्हियूं ॿुधां उनजी ज़ियारत कयां सुभान अल्लाह फवजतहु कद सबक़नी बित्तहजीब जॾहिं मां सवेल आयुसि पर ॾिसां त मुआज़ बिन जबल मूंखां बि अॻु मस्जिद में वेठो वजदतहु युसल्ली मूं ॾिठो त निमाज़ पियो पढ़े सवेल साजुर आयो सभिनी खां निमाज़ पियो पढ़े फंतज़रतहु जॾहिं मां इंतज़ार में वेही रहियुसि हाणे निमाज़ पढ़ी वांदो थिए त इन सां गॾिजी विया मां सादिकी गॾिजी विया हत्ता कदा सलातहु सुम्म चेतु जेॾी महिल निमाज़ पढ़ी फारग थियो त अबू इदरीस तो चयो त मां चई उनजे पासरे में वेठुसि मिन क़िबल वजही मां उनजे चेहरे जे साम्हूं अची वेठुसि ऐं इहो बि आदाब मज़ा अथव त जॾहिं बि कंहिं सचे जी सोबत में वेहो त पुठियां न वेंदा कयो मुंहुं मुक़ाबिल साम्हूं छो त उहे फैज़ वारा जेकी जुज़ा आहिनि न पुठियनि खे न मिलंदा आहिनि जेके साम्हूं वेंदा आहिनि उन्हनि खे तुम जेतू मिन क़िबल वजही मां उनजे चेहरे जे साम्हूं अची वेठुसि फसल्लम अलैहि मूं मथसि सलाम कयो तुम क़ुल्तु मूं उनखे चयो वल्लाह इन्नी लउहिब्बुका लिल्लाह मूंखे अल्लाह जो कसम आहे त ए मुआज़ अल्लाह वास्ते मुंहिंजी तोसां मुहबत आहे हालांकि मिलियो कल्ह हुयो ॾिठो कल्ह हुईसि पर सचनि जी मुहबत दिलि में मूं अर्ज़ु कयो त दिलि जे गोशन में मुहबत पैदा थी पवंदी इहो मुंहिंजो तजुर्बो आहे कॾहिं कॾहिं मस्जिद नबवी शरीफ़ में त औलिया जो मर्कज़ आहे न कॾहिं कॾहिं कंहिं फ़क़ीर दुर्वेश खे ॾिसंदो आहियां त दिलि में कशिश पैदा थींदी आहे पाणे दिलि में मुहबत पैदा थी पवंदी अजीब अजीब अहिड़ा अलाह जा बानड़ा मिलिया उन्हनि जूं ज़ियारतूं थियूं पर उन्हनि जी अॼु ताईं मुंहिंजे दिलि में मुहबत आहे कल्ह पहिरियों भेरो ज़ियारत कयईं अॼु चए थो त मूं चयोमांसि त मूंखे कसम आहे वल्लाह इन्नी लउहिब्बुका लिल्लाह मूंखे कसम आहे अल्लाह जी ज़ात जो त मां तोसां अल्लाह वास्ते मुहबत रखां थो फ़क़ाल त हज़रत मुआज़ बिन जबल चयो अल्लाह
वारी जमात फकीर पंहिंजे मुर्शिद खे ॾिसंदा आहिनि फकीर खे ॾिसंदो आहे साईं चादर वारो शल न नज़र माण्हू चवंदा आहियो अल्लाह अल्लाह था कयो फकीर हिक ॿिए खे ॾिसी अल्लाह अल्लाह था कयो तव्हां इहो किथां आंदो आहे कहिड़ी हदीस में आहे उन्हनि खे चओ त अच त क़ुर मुंहं ते घुमाए हज़रत अबू इदरीस कोलानी थो चवे त मूं उनखे चयो त अल्लाह जो कसम आहे मूंखे तोसां अल्लाह वास्ते मोहबत थी वई आहे त हज़रत मास चयो فقلت वरी हज़रत मास चयो वरी चयो टे भेरा वली जी निशानी इहा अथव उनखे चेहरो ॾिसंदो तव्हांखे अल्लाह वारे जे चेहरे ते नज़र पवंदी न इहा निशानी आहे विलायत जी निशानी आहे वलीअ जी अलामत आहे वलीअ जो चेहरो ॾिसण सां अल्लाह जो नालो याद ईंदो आहे सुभान अल्लाह فأخذ بحبو ردائي فجذبني إليه हज़रत अबू इदरीस कोलानी जो चवे त मूं अल्लाह अल्लाह कयो हुन अल्लाह अल्लाह कयो पोइ हीअं कंहिंजो मूंखे चादर पातल हुई अबू इदरीस कोलानी चए थो मूंखे चादर पातल हुई हीअं कई जो मुंहिंजी चादर खां वठी मूंखे पाण ॾे छिकयईं मुआज़ बिन जबल असाबी सगोरे हीअं पाण ॾे छिके मूंखे पंहिंजे वेझो कयईं पाण ॾे वेझो करे ऐं मूंखे चई अबशिर मुबारक अथई मुबारक अथई मां साईं छा की तो मुबारक ॾी قال فإني سمعت رسول الله صلى الله عليه وسلم يقول ए अबू इदरीस कोलानी मूं पंहिंजे कन्ननि सां मदीने वारे साईं खां ॿुधो हुयो साबी हुयो न मां साबी हो न ॿुधायो मां जेके हुजूर जन पाण सां गॾु ॿियल सवाल कयो हुयो चए थो अबू इदरीस मूं पंहिंजे महबूब मदीने वारे खां ॿुधो हुजूर जन फरमायो पे त क़ाल अल्लाह तबारक व तआला मदीने वारे फरमायो त अल्लाह पाण थो फरमाए अल्लाह जो फरमान कहिड़ो वजबत महब्बती लिल मुतहाब्बीन फिया अल्लाह तो फरमाए त जेके बजणा हिक ॿिए में अल्लाह वास्ते मोहब्बत था रखनि इन्हनि सां मां अल्लाह ते वाजिब थी वियो आहे जो मां रब इन्हनि ॿिन्ही सां मोहब्बत रखां हिकिड़ो चांडियो आहे हिकिड़ो खोसो आहे ज़ात नाहे कौम कबीलो नाहे ॾेती लेती नाहे कारोबार नाहे वापार नाहे वो चांडियो आहे वो खोसो आहे
वाजिब थी वियो त इन बिन्ही सां मां रब मोहब्बत रखंदो फकीरो असा भी तो चवे अबशिर तो फिर मुबारका तको अज फकीर कर मुलाब तवा के मुबारक जेका तवा फकीरन पान में मोहब्बत रखिया हेड़े गर्मी में काढ़े में तवा के मोहब्बत वठी आई भरे कमकार छड़े मानू तवाते खिलिया हुंदा ये मुला भत जे कोया हर महीने भगा बिठा है अब मातरी छा बिठो त छोथा बनो मानू ता के मेरा ना हुंदा मानू ता के मेरा यूं तवा के कमकार भी हुंदा रुकावट हुंदियूं पर का त मोहब्बत मन में आहे जगा तवा के
सिर्फ कदों ही मोहब्बत मरदे ताईं करे असां दी मोहब्बत के दुनिया दे लोभ लालच में नहीं के दुनिया दी गर्ज मकसद सा नहीं असां जी न फकीरन की जमात जी हिक ॿिए में मोहब्बत सिर्फ अल्लाह जे खातिर गर्ज इहो आहे त शर राज़ी हुजे अल्लाह नबी जन्नतिया वसिद्दीक फिल जन्नह सिद्दीक जन्नतिया वरजुल यसूर अखाहु फी नाहियतिल मिस्र ला यसूरु इल्ला लिल्लाह फिल जन्नत साईं चवंदा उहे कमंद जन्नती त हिकिड़े शहर में ॿियो ॿिए शहर में आ वो उन शहर में निकतो उन पंहिंजे भाउ जी ज़ियारत जे लाइ दीदार जे लाइ वञा अचरा फकीर ईंदा ज़िक्र वारा ईंदा ला यसूरु इल्ला लिल्लाह अल्लाह जे वास्ते वञी ज़ियारत तो करे घर छॾे वतन छॾे उन्हें अल्लाह के बाने की रब दे खातिर वही ज़ियारत तो करे साईं
फरमाइंदा फिर जन्नत व्यापार जेला तिजारत जेला तो सिंध जा माण्हू लाहौर भॼा था वञनि पेशावर ताईं बि व्यापार जेला था वञनि कराची जेला बि व्यापार जेला था वञनि मिटी माइटी आहे को माण्हू कंहिंजो रिश्तेदार कश्मीर में आहे त बदीन वारो कश्मीर वञे थो मिटी माइटी जेला किथे पैसे जी लालच आहे पैसे जे ख़ातिर नौकरी जेला इस्लामाबाद वञनि था त नौकरी MPA MLA इस्लामाबाद वञा वज़ीर को ऑर्डर वठी अचा ये दुनियावी गर्ज दुनियावी मक़सदनि जे लाइ सफ़र पर हिकिड़ो माण्हू वञे थो वञा मादरी शरीफ़ न को नौकरी जो ऑर्डर वठणो आहे न को वापार न तिजारत आहे न को मिटी माइटी आहे ला यसूरू सर्व अल्लाह जे खातिर ज़ियारत जे लाइ थो वञे ॿियो को गर्ज़ नाहे ॿियो को मतिलबु नाहे अल्लाह जे रज़ा जे लाइ रब जे खातिर मोहबत रखे पंधु करे विखूं भरे भाड़ा भरे वञे थो साईं फरमाइंदा फिल जन्नत यो जन्नत में आ फकीर तुझो पंध सजायो आ तुझो वचन सजायो आ सल्लल्लाहु अलैहि
इमाम अबू याला या रिवायत सनद जय्यद ज़ादिया हजरत अनस बिन मालिक के तो मदीने वाले साईं फरमाए मा मिन अब्दिन अता अखाहु यज़ूरु को बिमान ये न को नेक हो जे साले हो जे न को बिमान केड़ो बिमान न जात जो शर्ता न कौम कबीले जो शर्ता न सोना सोना है पे जो कोठा है पे जो शर्ता ओ जो वा सोनो वा केड़ी जात जो आ केड़े कबीले जो आ बस सिर्फ हिकड़ो फर्ज रखे त मुजो भाव आ दीनी भाव आ उन जी ज़ियारत अल्लाह ज़ियारत जे ला अल्लाह जे खातिर निकतो आ नादाहु मुनादिन मिन समाए आसमान का एक पड़ो नींदर पड़ो अंतिम तवता बदलकल जन्नत ओ वजन वाला तू पाकीज़ा थी वे तो जो जन्नत जो घर तैयार थी वियो यो मलाइक तो एड़ो ऐलान करे वरी अल्लाह पाण तो फरमाए काल अल्लाह फी मलकूत अर्शी अल्लाह ताला पंहिंजे अर्श जूं जेके बादशाहियूं हिन मलकूत आसमानी अर्शी मलकूत रब जा आहिन उते रब पाण तो पंहिंजे मलाइकन खे फरमाए त अब्दी ज़ारफिया मुंहिंजो बानो मुंहिंजे ख़ातिर फलाणे पंहिंजे बास जी ज़ियारत जे लाइ वियो आहे केर थो फरमाए रब पाण थो फरमाए मलाइकन खे पंहिंजे अर्श जे मलकूत में रब थो फरमाए अब्दी मुंहिंजो बानो ज़ारफिया मुंहिंजे ख़ातिर ज़ियारत कई अथई व अलैहि किरा इन जो एवज़ो मां अल्लाह जे मथां इन जो बदलो मां अल्लाह पाण ॾींदुसि फलम यरद लहू बिसवाबिन दूनल जन्नते इहो जेको अॼु विख भरे पियो आहे न इन जे अजूरो ऐं सवाब जन्नत खां सवाइ हेठि ॿी ॻाल्हि ते त मां राज़ी न आहियां बेहिश्त खां हेठि त मां ॿी कंहिं ॻाल्हि ते राज़ी न आहियां जन्नत इन खे ॾिनमि पर अञा बि ॿियो कुझु घणो कुझु हाणे ॿुधायो जेको तव्हां हे विखूं भरियो था इहे अजायूं थियूं या सजायूं फ़ाइदे वारियूं थियूं या नुक़सान वारियूं एॾे वॾे अज़ीम कम खां जेको तव्हांखे रोके इहो तव्हांजो सजण आहे या दुश्मन इहो तव्हांजो ख़ैर ख़्वाह आहे या बदख़्वाह इहो तव्हां सां भलाई चङाई थो करे या बुराई थो करे बस सुञाणी वठो जेके तव्हांखे हिन पंध खां रोकनि था न झलनि था न सुञाणी वठो त इहे केर आहिनि चङे कम खां त शैतान ई रोकींदो आहे इब्लीस ई रोकींदो आहे जी दुश्मन रोकींदो आहे त पोइ कंहिंजे रोकण सां असां न रुकिया आहियूं न रुकंदासीं कंहिंजे झलण सां न झलिया आहियूं न झलबासीं कंहिंजे पलण सां न पलिया आहियूं न पलबासीं ये पंध कया अथऊं कंदासीं कूम मां सादिकी सचनि सां गॾु रहिया आहियूं रहंदासीं ॿियो असां वटि को अमल भला न बि हुजे न वॾियूं इबादतूं असां वटि कोन्हनि पर पक्का त इन पंधड़नि जे करे अल्लाह ताला रब फरमाए थो जन्नत खां सवाइ हेठि ॿी ॻाल्हि ते मां राज़ी न आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
पंध करण वारन जे लाइ रब जन्नत ठाहे छॾे थो पर इहो जन्नत बि आम जन्नत न हूंदी या जेका माड़ी जन्नत जी मिलंदी न हर फकीर खे इहा माड़ी बि आम माड़ियुनि जहिड़ी न हूंदी इमाम तबरानी रिवायत आंदी हज़रत बुरीदा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां साईं फरमाइनि था इन फिल जन्नत खुरफा जन्नत में माड़ी आहे युरा ज़वाहिरुहा मिन बवातिन उनजे ॿाहिरों खां अंदर जलवा नज़र था अचनि अंदरों ॾिसो त ॿाहिरि नज़ारा नज़र था अचनि यानी शीशे जो महल आहे शीशे जी माड़ी आहे साहबनि चयोसीं इहो भला कंहिंखे मिलंदो इहो शीश महल कंहिंखे मिलंदो साईं फरमाइनि था अअद्दह अल्लाहु लिलमुतहाब्बीन फीहि वलमुतज़ाविरीन फीहि वलमुतबाज़िलीन फीहि जेके अल्लाह ख़ातिर हिक ॿिए जी हली वञी ज़ियारत था कनि हिक ॿिए सां हली वञी मुहबतूं था रखनि ऐं हिक ॿिए ते ख़र्च था कनि इहो शीशे जो महल उन्हनि जे लाइ रब ठाहे थो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला जल शानहू इन्हनि माण्हुनि खे केॾो ख़ुश नसीब बणायो आहे केॾा बख़्त वारा आहिनि जिन खे इहा मुहबत इहो पंध कूनू मअ सादिकीन वारो नसीब थियो ही रिवायत आहे साईं फरमाइनि था इन्नल मुस्लिम इदा ज़ार अखाहु मुस्लिम हिकिड़ो मुस्लमान ॿिए मुस्लमान जी ज़ियारत जे लाइ थो वञे छा जे लाइ थो वञे ज़ियारत जे लाइ थो वञे शय्यअहु सबऊन अल्फ मलक उनखे 70,000 मलाइक झुरमट में था वठनि जेको ज़ियारत जे लाइ निकितो आहे न अकेलो न आहे 70,000 मलाइक इनजे चौधारी इनखे झुरमट में वठनि था छाजे लाइ युसल्लून अलैहि इनजे मथां सलातूं था पढ़नि 70,000 मलाइक इन ते सलातूं था पढ़नि यक़ूलून अल्लाहुम्मा वसलहु फीक फसिल ए मुंहिंजा मौला हे तो रब जे ख़ातिर तुंहिंजे बाने सां ॻांढापो ॻंढण वियो आहे मौला तूं उनखे पंहिंजे रहमत में ॻंढे वठी 70,000 मलाइकनि जो अचणु दुआ घुरणु सलात पढ़णु इहो ख़ासि आहे इन जे लाइ जो अल्लाह इन ते राज़ी थी वियो आहे इनखे बख़्शे थो इन जे लाइ हक़ में दुआउनि मलाइकनि जी खे क़बूल करे थो तॾहिं 70,000 सुभान अल्लाह अजीब ॻाल्हि आहे मलाइक असांखे नज़र कोन था अचनि जिन नज़र अचनि हीअं फ़क़ीर ॻोठ मां निकितो आहे त मां वञा थो अॼु पहिरियों आचर आहे वञा थो अलाह जा सालिया बाना गॾु थींदा किथां किथां जा वञी ज़ियारत करे अचां हीअं जेॾीमहिल निकिरे थो त हीअं 70,000 मलाइक आसमान तो लही अॻियों पोयूं हिनखे झुरमट ठाहे था वठनि मंज़र नज़र अचे सॼे ॻोठ वारा ॾिसनि त 70,000 मलाइक हिनखे निकिता आहिनि माण्हुनि जा वाक गोटा माण्हुनि जा वाक पटिजी विया बाक़ी 70,000 मलाइक कीअं आया आहिनि पुछा कंदा हे काॾे थो वञे जो हे 70,000 मलाइक हिनजे चौधारी लथा आहिनि उहे सभु मलाइक पिया चवंदा मौला अल्लाहुम्मा वसिलहु हे मुंहिंजा मौला इनखे तूं पंहिंजे रहमत में ॻंढिजांइ इनखे रहमत वसाइजांइ बरकत वसाइजांइ तुंहिंजे बाने जी ज़ियारत जे लाइ थो वञे मौला तूं हिनखे जन्नत ॾिजांइ रहमत ॾिजांइ 70,000 मलाइक जी जंहिंजे हिसे हो
यकीन ना है जा मदीने वाले दी शक तो जा वो बुधायो यो बंदड़ो कजे या न कजे यो आद करे छडियो ई बंद संगे छडणो ना है या मजलिस या ज़ियारत या सोबत छडणी ना वरी हिते जेको पैगाम तवा के मिले उन्हें के अमल में आणो रुके मजलिस में अचणो ना है पर जेके गालियों पुछियूं था उन्हनि जे मथा अमल करणो हां कूनु मा सादिकी सच्चन सा गडो छो त उन्हनि में जेका सच्चाई या उहा सच्चाई तव्हां बि सिखो जेके उहे सच्चा है न पंहिंजे रब सां सच्चा है दीन में सच्चा है इस्लाम में सच्चा है पंहिंजे रब जी ज़ात सां सच्चा है न त उहा सच्चाई तव्हां बि सिखो कोई नमाजी है तो आप नमाजी थियो कोई सुवारी वाला है तो आप सुवारी वाला थियो कोई जाकिर है तो आप जाकिर थियो कोई कुरान से मोहब्बत रखने वाला है तो आप कुरान से मोहब्बत रखो उहे जेके आदतूं इखलाक अतवार उन्हनि जा जेकी किरदार है उहे पंहिंजे अंदर पैदा कयो मां सादिकीन जो मकसद इहो आहे त सच्चन खां सच्चाई सिखो दीन वारन का दीन सिखो इस्लाम वारन का इस्लाम सिखो समझो था गाल जेकर तव्हां उन महफिल में वियायो ऐं तव्हां में तब्दीली ना आई आ त समझो तव्हां विया ई कोन आहियो जी भाई माण्हू उञारो पानी जे नलके ते पहुतो पानी पीतई त उनखे पाण में तब्दीली तो महसूस थी न मां कुछ पी निकतो है उञारो अचे उञारो मोटे माने यो वियो ही न पानी पीते ही कोन बुखारो अचे बुखारो मोटे माने ने को खाधो ही कोन सच्चन सां गॾु वियो त सही पर न सच्चाई सिखियो न उन्हनि का दीन सिखियो न इस्लाम सिखियो त पोइ यो अंधी जड़ी पेके तड़ी सावरे अंधी जो मिसियूं मुसाग करे ॾिसंदी त कंहिंखे कोन थी जी वञण मां मक़सद उन्हनि सां मोहब्बत रखण जो मक़सद ज़ियारत करण जो मक़सद दीदार करण जो मक़सद कहिड़ो आहे त उन्हनि खां कुझु सिखे पिराए हासिल करे हा त पोइ हिते अचण खां पोइ तव्हां में ज़रूर तब्दीली अचण खपे ज़रूर तव्हां में नेकाई दीनदारी इस्लाम सुन्नत शरीयत जे मथां अमल नसीब जी जेके नमाज न पढ़ंदा आहियो से अहद कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़ंदा जिनके सुवारी न है वे सुवारी रखंदासीं ठगियूं चोरियूं गुरूं कूड़ बेहयाई बद किरदारी बेईमानी ख़यानत मिलावट धोखेबाज़ी ये सच्चाई तो ना है ना कूनू मा सादिकीन सच्चन सां गॾु हुजो माना सच्चा बणजी वञो पंहिंजे रब सां सच्चा हाँ त पोइ इंशाअल्लाह ताला अल्लाह से असांखे बि सच्चाई नसीब फरमाई इन सच्चन जी महफ़िल मां मोटंदासीं त इंशाअल्लाह सच्चा बणजी जेके बेनमाज़ आहियो से नमाज़ी बणजी मोटंदा जेके बेदीन आहिनि से दीनदार बणजी मोटंदा सुन्नत शरीयत इस्लाम ऐं दीन जे रस्ते ते अमल करण वारा बणजी मोटंदो रब तव्हांखे दिनी जहान जी भलाई रब करीम शाह सां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ही किताब आहे ज़िक्र हुसैन सैयदना इमाम हसन इमाम हुसैन पंजतन पाकनि जी फ़ज़ाइल मनाक़िब ऐं उन्हनि जी मोहब्बत जो सिलो इहो इन किताब में लिखियलु आहे वठो पढ़ो ऐं पंहिंजे बचनि खे बि अहल बैत जी मोहब्बत सेखारियो अल्लाह तबारक व तआला शाह सां सभिनी खे अमल